दोस्तों राणीपुर लग अलीआबाद वसाणे भरिसां हिन वक़्तु ॿ मोटरसाइकिलियूं चोरी कासी वियूं आहिनि। अवां ॾिसंदा त गाॾियुनि जा मुतासिरीन हिते मौजूदु आहिनि ऐं ॻोठाणा बि। ऐं संदन कहिड़ो मुतालबो आहे? अवां जो छा मुतालबो आहे साईं बाला अफ़सरनि खां? असांजो एसपी साहब खे इहो ई मुतालबो आहे त राणीपुर मां 2 गाॾियूं 3 गाॾियूं रोज़ थियूं वञनि। हीअ असांजो नसीम दोस्त फुल साहब आहे। हीअ जो असांजो महिमान थी आयो हिते असां चांहि पीअण लाइ साम्हूं होटल ते वियासीं, गाॾी बीहारे हितां गाॾी काइजी वई आहे। ॿियो हिकिड़ो होटल जो मुलाज़िम आहे, उन ग़रीब जी कल्ह गाॾी किश्तनि जे हिसाब सां वरिती अथई, उन जी गाॾी बि काइजी वई आहे। असां एसपी साहब खे इहो मुतालबो आहे, महिरबानी करे राणीपुर जो कुझु ख़्यालु कनि, कुझु आवाम जो ख़्यालु कनि, ग़रीबनि जा नाजाइज़ ख़तमु थियनि। महिरबानी। तव्हां पीर वसण जा हो? माल जो वापारु कंदा हो? तव्हां ॾिठो साईं कंहिंखे? गाॾी कहिड़ो मॉडल आहे? 2019। दोस्तो 2019 मॉडल जी गाॾी राणीपुर मां तक़रीबन 1:15 बजे नसीम फुल जी चोरी थी वई आहे हितां। ऐं उनजे पोयां ई उनखां 10 मिंट पहिरियां दाता होटल जे बहितरीनु बावर्ची पीर बख़्श वसाण साहब जी बि गाॾी चोरी थी वई आहे। ऐं संदन इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे एसपी साहब जी गुज़ारिश आहे त तदारक कयो वञे ऐं राणीपुर एसएचओ खे पाबंद कयो वञे त असांखे गाॾियूं वापसि करायूं वञनि त जीअं इंसाफ़ जी तक़ाज़ा पूरी थी सघे। एसपी साहब खे असां ॿियो अर्ज़ु करणु चाहियूं था त बाबा इन ॻाल्हि ते एक्शन न खयो वेंदो त असां बिरादरीअ जा 200 माण्हू वठी रोड ब्लॉक कंदासीं, सवाइ गाॾियुनि वापसि करण खां पोइ रोड न खोलींदासीं। महिरबानी। दोस्तो ही नेशनल हाईवे आहे, हीअ अव्हांखे नज़र ईंदो हूंदो नेशनल हाईवे ॻोठ अलीआबाद वसाण। सिंध भेलार होटल ऐं अल इमरान रेस्टोरेंट जे बिल्कुलु भरिसां सरेआम हिते रोज़ानू जी बुनियाद ते मोटरसाइकिलूं चोरी थियनि पियूं। को बि इंसाफ़ न पियो कयो वञे।